कवि ढोलन राहीअ बढ़िया चयो आहे। मां मोहित शेवाणी भोपाल मां तव्हांजे विच में आहियां। मध्य प्रदेश छत्तीसगढ़ ॿ ॾेराणियुनि वांगुरु पोइ धार थिया, पहिरीं असां गॾु ई हूंदा हुआसीं, त मां तव्हांजे विच जो आहियां। कवि ढोलन राही बढ़िया लिखियो, अजमेर जो हिकिड़ो कवि आहे। वाह भैया खींच लो। न मां फोटो इन करे सुठा कढाईंदो आहियां कि अॼु फोटो खिचजंदा, सुभाणे अख़बार में छपजंदा, पर ईअं उहो अख़बार पुराणो थी रद्दी थी वेंदो। 8-10 ॾींहंनि खां पोइ को कबाड़ी वठी वेंदो तव्हांजे घरां, पोहनि जी दुकान ते पहुचंदो ऐं तव्हां मां को हमरा पोहा खाईंदो, पोहा खाई पनो फिटी कंदो, उन पने खे को कुतो चटींदो त उहो कुतो मुंहिंजो फोटो रिजेक्ट न करे, इन करे मां फोटो सुठो कढाईंदो आहियां। कवि ढोलन राहीअ बढ़िया लिखियो आहे कि दुनिया जूं सभु ज़ुबानूं, दोस्तों हास्य जी ॻाल्हि पहुचंदी पहुचंदी, मस्ती थींदी थींदी, ही मंच लॻाइणी, ढोलक ताम झाम लाइटूं, उद्देश्य इहो कोन्हे। कवि ढोलन राहीअ बढ़िया चयो आहे कि दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, पर पाण में ॻाल्हायो पंहिंजी ज़ुबान सिंधी, पर पाण में ॻाल्हायो। दोस्तों ताड़ियूं संभालियो, ताड़ी हिन खां पोइ वारी लाइन ते मिलणु खपे। सही जॻह ते ताड़ी वॼंदी त कलाकार खे सुठो लॻंदो। मां वरी दोहरायां थो, ऐं जंहिं जॻह ते समझदार माण्हू ताड़ी वॼाईंदो उन पेरनि ते मुंहिंजो हथ आहे कि दुनिया जूं ऐं ताड़ियूं संभालियो, ओॾी महिल एॾियूं वॼायो कि गुंजायमान थी वञे ही BTI ग्राउंड। 1 2 3। दुनिया जूं सभु ज़ुबानूं बेशक रखो अखियुनि ते, पर पाण में ॻाल्हायो पंहिंजी ज़ुबान सिंधी, आहे कसम अव्हां खे पंहिंजी अमर जे थन जो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो पंहिंजी ज़ुबान सिंधी, पंहिंजी ज़ुबान सिंधी, पंहिंजी ज़ुबान सिंधी। दोस्तों हाणे हिनखे बंदि करे छॾियो 5 मिंट। मां कोन ॻाईंदो आहियां। ॾिसो ॻाइण में मूंखे 2 पुरस्कार मिलिया आहिनि, हिकिड़ो ॻाइण जो, ॿियो चुप थियण जो, ऐं चुप थियण वारो वॾो मिलियो आहे, त इन करे मां ॻाईंदो कोन आहियां। ॻाइण लाइ असां सां गॾु मंजूश्री आहे, वंदना आहे, ॿिया घणेई कलाकार आहिनि। दोस्तों मुंहिंजी नई शादी थी आहे, इहा ॻाल्हि एतिरी सच आहे जेतिरी तव्हां हिन चंड जी राति में हिन प्रोग्राम में आया आहियो। अॼु खां 10 महीना पहिरीं मुंहिंजी शादी थी आहे, त मां हिकु अनुभव ॾिठो आहे शादीअ खां पोइ जेको थींदो आहे। जीअं तव्हांजी भाऊ शादी खां, जीअं सगाई ऐं शादीअ जे विच जो जेको टाइम थींदो आहे, त हिकिड़ो ॾिणु ईंदो आहे। त मुंहिंजी सगाई ऐं शादीअ जे विच में साल जो गैप हो, त होली भाई, ॾियारी भाई, राखी भाई, त जेके नंढा वंढा ॾिण हुआ सभु आया मूं वटि। त पहिरियों ॾिणु जेको होलीअ जो आयो साईं, 5 किलो गिहर, 10 किलो साटा, जेको फ्रूट सस्तो आहे उहो 10-20 किलो, जीअं सूफ़ ओॾी महिल सस्ता हुआ त 10 किलो सूफ़, अंगूर, माना मूंखे लॻे पियो को ख़ानदानी घर मां मुंहिंजी शादी थी आहे। हींअर वरी शादीअ खां पोइ वरी होली आई साईं, वरी ॾिणु आयो, त उहो 5 किलो गिहर 2.5 किलो थी विया आहिनि, 10 किलो साटा 5 किलो थी विया आहिनि, सूफ़ जेके 10 किलो आया उहे 2 किलो आया आहिनि, ख़र्ची जेकी 5100 आई उहा 500 आई आहे। त मां पंहिंजे पीउ खां पुछो, चयोमांसि पापा ईअं छो, सगाईअ महिल त ॾाढो पिया ॾियनि, हाणे ॾियनि कोन था, तव्हां सां गॾु बि ईअं थींदो आहे छा? त मुंहिंजे पीउ चई, पुट मूंखे त तुंहिंजो मामो फ़ोन कंदो, चवंदो आहे होलीअ जूं वाधायूं हुजई। त धीरे धीरे ॻाल्हि पुराणी थी वेंदी आहे, त मज़ो निकिरी वेंदो आहे। उहो शादीअ जी हिकिड़ी मस्ती आहे, माहौल आहे। ऐं शादी ॾिसो, तव्हां कंहिं नए माण्हू जंहिंजी शादी थी हुजे उन कमरे में घुसो, उहो अलॻि माहौल हूंदो आहे। उन कमरे में वञो, नया पर्दा हूंदा आहिनि, सुठियूं सीडियूं हूंदियूं आहिनि, सुठा रंगीन पोस्टर हूंदा आहिनि, सेंट परफ्यूम हूंदो आहे। ऐं उन ई घर में तव्हां 5 सालनि खां पोइ उन कमरे में वञो, पोइ विक्स जी गोरी पई हूंदी आहे, झंडू बाम जी दॿी पई हूंदी आहे, बाबा रामदेव जी CD पई हूंदी आहे, त उहो माहौल मटिजी वेंदो आहे। त हिन माहौल खे तव्हां हिते ठाहिण आया आहियो। कवि दुष्यंत कुमार भोपाल जो हिकिड़ो कवि आहे, ॾाढी बढ़िया चयो आहे। उन खां पोइ मां मंजूश्री खे घुराईंदुमि, उहो 30-40 मिंट जेतिरो तव्हांजे विच में आहियूं ख़ूब मस्ती कंदासीं। मां हिकिड़ी ॻाल्हि थो चवां, हीउ जेको मंच तव्हां लॻायो आहे, हीअ लाइट जेकी तव्हां घुराई आहे, हीअ कलाकार जेके तव्हां विहारिया आहिनि, कि हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर कोई गंगा निकलनी चाहिए, इस शहर की हर दीवार पत्तों की तरह हिलने लगी, शर्त ये थी कि बुनियाद हिलनी चाहिए,
सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं। दोस्तों हेॾी भीड़ आई, श्रीचंद भैया हिते वेठा आहिनि, विधायक साहब आहिनि, कुल हिंदुस्तान में 8 सिंधी विधायक आहिनि। तव्हांखे गर्व हुजणु खपे रायपुर शहर के पंहिंजे मथां, तव्हांजो कॉलर पाण ई मथे थी वञणु खपे, तव्हांजो कंधु पाण ई मथे हुजे कि उन्हनि 8 सिंधी विधायकनि मां एॾे वॾे देश में हिकिड़ो विधायक रायपुर मां बि आहे। उन लाइ ज़ोरदार तालियूं वॼाए छॾियो। दोस्तों ही असां लाइ गर्व जी ॻाल्हि आहे। गिनती में अगर कुछ माण्हू आहिनि त उनमां हिकु असां बि आहियूं। त कवि दुष्यंत कुमार बढ़िया चयो आहे कि हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर कोई गंगा निकलनी चाहिए, इस शहर की हर दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त ये थी कि बुनियाद हिलनी चाहिए। सिर्फ 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 हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं। सारी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में न सही तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए। वॾे सिक ऐं सम्मान सां गॾु मां पंहिंजी वॾी भेण मंजू श्री खे आमंत्रित कंदुमि। दोस्तों हिन कार्यक्रम जी सूंहं मां तव्हांखे ॿुधायां छा आहे। अगर वो सूंहं तव्हांखे वणे, छा थियो बाबा, बंदि करे छॾियो, ॿिया सभु माइक बंदि कयो, जेॾी महिल वॾो माण्हू ॻाल्हाए सभु माइक बंदि हुजनि। हा, मां हिकु ॻाल्हि थो चवां कि हिन कार्यक्रम जी सूंहं इहा आहे, श्रीचंद भैया अगरि मूंखे ॿुधंदा हुजनि, अगरि हिन सभागृह में किथे ओपन एयर थिएटर में अगरि श्रीचंद भैया तव्हां अची वञो न, हिन साम्हूं अची वञो। छा आहे कि माण्हू जेको पेमेंट करे उहो साम्हूं वेठो हुजे त सुठो लॻंदो आहे, त लॻंदो आहे न पेमेंट जस्टी सुभाणे को फोन ते चए तो त कयो ई कोन त पैसा कोन मिलंदा। अचो भैया, ज़ोरदार ताड़ियूं तव्हांजे लाडले विधायक लाइ वॼाए छॾियो। श्रीचंद भैया हिन कार्यक्रम जी सूंहं मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांजे प्यार सां तव्हांजे सॾ सां असां पूरो हिंदुस्तान घुमंदा आहियूं, पर हिन कार्यक्रम जी सूंहं आहे कि हिन कार्यक्रम में बुज़ुर्ग वेठा आहिनि। हिन कार्यक्रम में जेके बुज़ुर्ग वेठा आहिनि, चंड जी राति जा जेके चंड आहिनि मुंहिंजा ही सुहिणा चेटी चंड मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं हिननि बुज़ुर्गनि लाइ वॼाए छॾियो। के कवि बढ़िया चयो आहे, तव्हांखे अगरि पंहिंजे पीउ जो, पंहिंजे ॾाॾे जो, पंहिंजी माउ जो, पंहिंजी ॾाॾीअ जो अगरि चहिरो साम्हूं अची वञे हिन 4 लाइनूं ॿुधी करे त शायदि मोहित जो हिते अचणु सफल थी वेंदो। ख़ूब मस्ती खिलाईंदासीं, गंभीर ॻाल्हि थी वञे त वधीक सुठो लॻंदो। के शायर ॾाढो सुठो चयो आहे, दोस्तों न दौलत से अता होती है न शोहरत से अता होती है। संभालजो ये लाइनूं संभालंदव त लॻंदो समझदार माण्हुनि जे विच में आयल आहियां। न दौलत से न शोहरत से अता होती है, न बादशाहों की सल्तनत से अता होती है। न दौलत से न शोहरत से अता होती है। वंदना तू ॿुध बेटा, तू मुंहिंजी भेण आई, तू ॿुधंदीअ मज़ो ईंदो। न दौलत से न शोहरत से अता होती है, न बादशाहों के सल्तनत से अता होती है। खुशियां बरसती हैं उनकी झोली में, खुशियां 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 बरसती हैं उनकी झोली में। जिनके सर पे बुजुर्गों की दुआ होती है, जिनके सर पे बुजुर्गों की दुआ होती है। हितां दादा तव्हां ॾाढा सुठा हिते वेठा आहियो, विधायक साहब हिते वेठा आहिनि ऐं ॾाढो सुठो विधायक साहब। मैं गाता नहीं हूँ, मैं फिर आपको बता देता हूँ। हाँ जी, हाँ तव्हां जेको वणियो ॻाइजो, मां थोरी तव्हांखे कुझु मना कंदुमि। श्रीचंद भैया मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाइणु चाहियां, तव्हां जीअं हिते विधायक आहियो, हुते असांजो बि हिकिड़ो विधायक आहे रामेश्वर शर्मा, बीजेपी जो आहे, तव्हां सुञाणंदा हूंदव निश्चित। हींअर बीजेपी जी लहर सभिनि पासे हली रही आहे। त जेकी ॻाल्हि मां चवणु चाहियां त स्पॉटलाइट मेरे ऊपर ही रखो न भैया। हाँ मां हिकिड़ी ॻाल्हि त चवणु चाहियां, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे भैया हुते, कंहिं बि कार्यक्रम खे हलाइण लाइ, कंहिं बि हेॾे वॾे मंच खे लॻाइण लाइ एडमिनिस्ट्रेशन ॾाढो ज़रूरी आहे। ऐं एडमिनिस्ट्रेशन सुंदराणी परिवार जो सभिनि खां सुठो आहे, तॾहिं ही कार्यक्रम सुठो हली रहियो आहे। ज़ोरदार ताड़ियूं विधायक साहब लाइ वॼायो। वॾो आयोजन करे रहिया आहिनि, हिंदुस्तान में अहिड़ो आयोजन न थींदो आहे जेको रायपुर में थिए थो। भैया मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे भोपाल में, जय कुमार, तव्हां सभिनी खे ॿुधायां थो, छोकी श्रीचंद भैया सां त इहा ॻाल्हि पहिरीं थी चुकी आहे। मुंहिंजो भोपाल में दोस्त आहे जय कुमार, उन पोएट्री फॉर्म विधो जिते मुर्गियूं अंडा ॾींदियूं आहिनि न, उन विधो त 1 1.5 करोड़ जी लागत सां सॼो सेटअप लॻंदो आहे। मुर्गियूं वठी आयो त 7-8 ॾींहं थी विया, हिकु मुर्गी अंडो कोन पई ॾे। हाणे कंहिं 1.5 करोड़ रुपया लॻाए छॾिया, मुर्गियूं अंडो न ॾे त वेचारे जी निंड फिटी पई। निंड फिटी पई त माण्हू हेॾां होॾां ॻोल्हंदो आहे, हुनखे फ़ोन कंदो आहे जेको खिलाईंदो आहे। त हुनखे मूंखे फ़ोन कई, मुंहिंजो दोस्त हो, चई मोहित भाई अहिड़ी अहिड़ी ॻाल्हि थी या चयोमांसि छा थियो आहे? चई यार मां 1.5 करोड़ रुपए जी लागत सां तूं आयो हुई न, स्वागत सम्मान कयो हुई, जेको मुहूर्त कयोसीं, अंडा पियूं ॾियनि मुर्गियूं। चई हा। चई हुते हिकु मुर्गी अंडो कोन ॾिनो आहे यार। चयोमांसि यार किथे न किथे एडमिनिस्ट्रेशन जी कमी आहे, एडमिनिस्ट्रेशन तुंहिंजो सही कोन्हे। मां सुंदराणी भाई साहब सां ॻाल्हायां थो, मां रायपुर में सुंदराणी भैया खे फ़ोन लॻायो, चयोमांसि भैया
हुते मुर्गियूं अंडा कोन थियूं ॾियनि। चई पोइ का ॻाल्हि कोन्हे, मां राति जो टिकट करायां थो, सुबुह तव्हां वटि पहुची वेंदुमि। मध्य प्रदेश छत्तीसगढ़ विरायो थोड़ी आहे, ही मुंहिंजो देश आहे, ही मुंहिंजो प्रदेश आहे, मां अचां थो। भैया हुते आया ऐं सभिनि मुर्गियुनि खे साम्हूं रखी आदेश कयनि, चई ॿुधोड़ियूं, सुभाणे खां सभु ॿ ॿ अंडा ॾींदियूं ऐं जेकी न ॾींदी उनखे कटे करे भोपाल ऐं रायपुर जे माण्हुनि में खाराए छॾंदुमि, सम्झो। भाई साहब वापसि रायपुर अची विया, मूंखे फ़ोन कयनि, चवनि मोहित कहिड़ी ॻाल्हि थी? चवां भाई साहब सभिनी ॿ ॾिना आहिनि, हिकिड़ीअ हिकु ॾिनो आहे। चई हाणे हिकिड़ीअ लाइ त मां कोन ईंदुमि, हुनखे तव्हां वठी अचो, विधायक माण्हू हिकिड़ी मुर्गीअ लाइ थोरी ईंदो। त हुन हिकिड़ी मुर्गीअ खे वठी आयासीं भाई साहब जी ऑफिस में। चई छोड़ी मुई, तोखे मुंहिंजो डपु कोन्हे, सभु ॿ ॿ अंडा ॾियनि थियूं, तूं हिकिड़ो थी ॾीं? चई साईं तव्हांजो डपु आहे, हिकु ॾिनो आहे, हूअं त मां मुर्गो आहियां। त सुंदराणी साहब जे डप सां मुर्गियूं ऐं मुर्गा अंडा ॾींदियूं आहिनि, त अहिड़ी ज़ोरदार अहिड़ो सुहिणो विधायक तव्हांजे विच में आहे। ऐं साईं कंवरराम जी जय मनाए वठो, हिते साईं कंवरराम जे हिकिड़े नृत्य करण लाइ तव्हांजे शहर जा सुहिणा कलाकार बि आहिनि, ऐं मंजूश्री बि असांजे विच में आहे। हिकिड़ी जय सुठी हुजणु खपे, जय अहिड़ी हुजणु खपे, लॻणु खपे सखर में, नवाब शाह में, सिंध में असां वेठा आहियूं, हिकु मिनी सिंध तव्हां हिते ठाहे वेठा आहियो, ॾाढी ख़ुशी थी लॻे। मूंसां गॾु सुहिणी जय मनायो, बोल साईं कंवरराम साहिब की। ऐं सुठी हिन भैया आपका नाम क्या है ढोलक वाले भैया का? धीरज, ज़ोरदार तालियूं धीरज लाइ इन कर। धीरज सुठो ढोलक ॾाढो ज़ोरदार पियो वॼाए। मां ॾाढनि प्रोग्रामनि में वेंदो आहियां त माखीजा दादा हिते वेठा आहिनि, मां ढोलक वारा घणेई मिलंदा आहिनि, पर हीअ अलाए छो ॾाढो सुहिणो पियो वॼाए। त मां हिन जे पासे वियुमि, मां कन में पुछियोमांसि यार हेॾो सुठो ढोलक छो थो वॼाई, तूं आहीं केरु? चई मुंहिंजो दिमाग़ न ख़राबु कर। चयोमांसि ॿुधाए छो? चई हेॾां न्यार ऐं हेॾां न्यार। हाणे मां ॾिसां त हिन पासे घरवारी जो फोटू ऐं ॿिए पासे सस जो फोटू अथसि, त पुॼी सघे कोन त हिते ई पियो ठोकेनि ॿिन्ही खे। ही ढोलक वारो इन करे हेॾो सुठो ढोलक वॼाए रहियो आहे। हिते बुज़ुर्ग वेठा आहिनि, मां बुज़ुर्गनि जो ॾाढो मान सम्मान कंदो आहियां, ॾाढी सुठी। अमित खे मां मंच ते घुरायो, अमित प्लीज़। अच्छा मुंहिंजी 11 महीना पहिरीं अगरि शादी न थी हुजे न त मां अमित सां ई शादी करे वठां, एॾो सुठो छोकिरो आहे, एॾो सुहिणो छोकिरो आहे अमित। हा क्या बात है। ॾिसो मुंहिंजे भाग में त सीए ई लिखियलु हुई, हींअर मुंहिंजी घरवारी सीए ई थी वई आहे, न त घोटु सीए थी वञे हा, ॿिन्ही मां को कमु थिए हा। त कॉमेडियन आहे मोहित, इन करे हिन सां लिखो नथा कयूं, जेको चए तो चओ। हाँ मां हिकिड़ी ॻाल्हि मां तुंहिंजे बारे में हिकिड़ी ॻाल्हि चवणु पियो चाहियां अमित भाउ। त अमित छा कलाकारनि सां ॾाढो प्यारु कंदो आहे। मां जॾहिं बि हिन रायपुर शहर में पहिरीं 3 दफ़ा अची चुको आहियां, त अमित असां सां व्हाट्सअप ते फ़ोन ते टच में हूंदो आहे ऐं चवंदो आहे कॾहिं बि रायपुर अचो त फ़ोन कजो, मां तव्हां सां मिलंदुमि। त अॼु मां जीअं ई सुबुह हिते लथमि, अकोला में कल्ह प्रोग्राम हो, अॼु हिते आयुमि, त मां अमित खे फ़ोन लॻायो, त अमित पंहिंजे घर में फ़ोन लॻाई पंहिंजी घरवारीअ खे ऐं चईं की भई कुझु महिमान अचणा आहिनि, कुझु ठाहे वठिजांइ। चई यार तव्हांजो त सम्झ में कोन थो अचे, जेॾी तेॾी महिल महिमान अचणा आहिनि, महिमान अचणा, इहो लफड़ो मूंखे कोन थो वणे। चई कुझु ठाहे वठि। चई घर में कुझु आहे कोन, घर ध्यानु ॾे त पतो पवे ई न। चई मतिलबु काजू कड़ी ठाहे वठि, काजू त हूंदा। चई कुझु कोन्हे। चई कुझु पियो आहे। चई रुगो दाल पई आहे। चई दाल ठाहे। चई महिमाननि खे दाल खाराईंदासीं या? चई मां अटकल कंदुमि, जीअं ई महिमान ईंदा तूं हिकिड़ो बासण किराइजांइ। मां पुछंदुमि छा किरियो? तूं चइजांइ पनीर किरी पियो। पोइ असां 5-10 मिंट चांहि वांहि पीअंदासीं, तूं ॿियो बासण किराइजांइ। मां पुछंदुमि छा किरियो? तूं चइजांइ काजू कड़ी किरी पई। मां पुछंदुमि कुझु बचो? तूं चइजांइ दाल पई आहे। मां चवंदुमि खणी अचूं, खाई वठंदासीं, कमु थी वेंदो। असां वियासीं, मंजू मां कलाकार पहुतासीं, हिकिड़ो बासण किरियो ढपा। अमित पुछई छा थियो? चई धूड़ पियो, दाल ई किरी पई। त भाग वारी ॻाल्हि आहे न, असां कलाकारनि जे नसीब में त हुजे। त हाणे अमित तव्हांजे साम्हूं आहे, हिकु दफ़ो वरी वंदना तव्हांजे साम्हूं ईंदी। मां मंजूश्री ऐं वंदना सां गॾु विच विच में तव्हां सां ॻाल्हाईंदो रहंदुमि। तूं जेका घुराए करे मूंखे इज़त ॾिनी आहे, उन लाइ मां थोराइतो आहियां। मोहित हिकु दफ़ो प्रोग्राम करण वियो, उनखे पेमेंट मिली कैश में ₹50,000, पर ग़लती सां 5 नोट नकली मिली वियसि। तो बैंक में जमा करण वियो, तो मैनेजर चयसि इसमें तो 5 नोट नकली हैं। तो मोहित चयसि तो अरे मुंहिंजो अकाउंट आहे, नोट मुंहिंजा आहिनि, तूं विझ, मां पाण ई कढी वठंदुसि। हाँ अच्छा, अहिड़ो असांजो सिंधी भाउ मोहित। अमित छो त सीए आहे त पैसनि जी ॻाल्हि वधीक कंदो आहे। त हिकु दफ़ो अमित चेक खणी वियो पंजाब नेशनल बैंक। अरे यार वरी ये त श्रृंखला हली वेंदी। पंजाब नेशनल बैंक जो अमित चेक खणी वियो त जमा कईंसि वञी, SBI जी बैंक हुजे। त अमित चई ही 50,000 मूंखे खपनि, वापसि ॾियो। चई ही ॿी बैंक आहे, हिन में खुलिया करण में 2 ॾींहं लॻी वेंदा, तव्हांखे 2 ॾींहंनि खां पोइ तव्हांजे अकाउंट में पाण ई अची वेंदा। चई नहीं भैया मेरे पैसे मेरे को अभी चाहिए। चई बेटा 2 दिन लगे। चई ऐसे कैसे 2 दिन लगेंगे, दूसरे चौराहे पे बैंक है, आप 2 दिन पागल समझाएंगे हमको? मैं सीए हूँ, मेरे को अभी के अभी मेरे पैसे चाहिए। चई बेटा ॻाल्हि ॿुध, केरु
मसाल घाट जे साम्हूं कंहिंजो एक्सीडेंट थी वञे त खणी रुगो साड़े थोड़ी छॾंदासीं, उन घर वेठी वेंदासीं, ठाहींदासीं, सजाईंदासीं, पोइ साड़ींदासीं न, त इहो चेक उहो ई आहे, भले साम्हूं बैंक पर 2 ॾींहं लॻंदा खुलिया थियण में। आ जाइए सर, प्लीज आ जाइए सर, स्वागत है। मां थैंक यू सर, थैंक यू थैंक यू थैंक यू। मां पंहिंजे जीवन में हेॾो नंढो विधायक कोन ॾिठो आहे। असांजे मध्य प्रदेश में 12 ॿिन खां वॾा पैदा थींदा आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं अहिड़े सुहिणे विधायक लाइ। इन करे मंच ते घुरायो। मां हुते बीठो हुउमि त माण्हू हिनखे पहिरें पई मिलनि पिया, त मूंखे लॻे को संत आयो आहे। हलो, हाँ, मूंखे लॻो को वॾो संत आयो आहे, त मां ॿिए खां पुछियो रही हमरा कहिड़ा माण्हू हिनखे पहिरें छो पिया पवनि। चई हीउ तव्हांजो विधायक आहे। भाई साहब, पुलिस वुलिस सुनती है कि नहीं सुनती है? भैया कुआरो तो न, कुंवारो आहे यार, मुंहिंजी भेण मंगजी न तो कराए छॾा। जोरदार तालियां अहिड़े सुहिणे। भाई साहब, 2 शब्द अगर आप कहेंगे तो अच्छा लगेगा। मैं आप सबका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि आप सबका स्नेह प्रेम लगातार 2-3 वर्षों से मैं यहाँ आ रहा हूँ और आप सबका स्नेह प्रेम मिल रहा है। मैं इस राष्ट्रीय पर्व का बहुत बहुत बधाई देता हूँ, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि हमारे इस राष्ट्रीय पर्व का वैभव ऐसे ही लगातार बना रहे। मैं इन्हीं शुभकामनाओं के साथ आप सबको बहुत बहुत धन्यवाद। मैं आप लोगों को बताऊं, आप कलकत्ता से हैं, तव्हां सब कलकत्ता में आयो। हम लोग सिंधी प्रोग्राम में, असा सिंधी प्रोग्राम में आयो, तो हम एक सिंधी स्टेप करेंगे। मैं आपको बताता हूँ। हितां जा बुजा हेॾा ॼणा आहिनि और हिते बुजा ॾे हेॾा ॼणा आहिनि। मतलब आप दोनों हाथ ऐसे कर लीजिए, इसको छोड़ दीजिए। दादी छॾे छॾियो ये रुमाल है। हाँ, हाणे बुजा ॼणा आहिनि, हीअं ऐसे करो, वेरी गुड। पोइ हितां बुजा खणी हिननि खे ॾियणा आहिनि, वरी हितां बुजा खणी हिननि खे ॾियणा आहिनि। हाणे वरी शुरू था कयूं, बुजा ॾींदासीं हिक ॿिए खे। 1 2 3 स्टार्ट। थैंक यू सो मच। बोलो बुजे वाली माता की महिरबानी। हिननि दादुनि लाइ जोरदार तालियूं वॼायो, सुठो बि नचनि। मुंहिंजी भेनरूं आहिनि। हा, रायपुर शहर में का बि छोकिरी मूंखे गॾिजे मुंहिंजी भेण आहे। इहो मुंहिंजी घरवारीअ कसम ॾेई मोकिलियो अथई कि ईअं चइजे वञी करे। हाँ, जोरदार। 2 मिनट के लिए आप भले आराम कर लो। हाँ, साह पटे वठो, तव्हां भले साह पटे वठो। दोस्तों, विश्वास कयो मुंहिंजी हिन ॻाल्हि ते, इहा ओतिरी ही सच आहे जेतिरी चंड जे रात जे हिन प्रोग्राम में तव्हां हिते आया आहियो। कि एॾी सुठी ऑडियंस, इन तादाद में ऑडियंस मोहित शेवाणी छा कंहिं बि कलाकार पंहिंजे जीवन में न ॾिठी हूंदी। ज़ोरदार ताड़ियूं पंहिंजे पाण लाइ वॼाए छॾियो। दोस्तों, हितां जा युवा ॾाढा सुठा आहिनि। श्रीचंद भैया, तव्हां अगरि हिते वेठा हुजो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हिन साम्हूं हटी वञो, सुठो लॻंदो। मां श्रीचंद भैया कसम खणी थो चवां हिन मंच तां कि हितां जा युवा ॾाढा सुठा आहिनि, हितां जा माण्हू ॾाढा सुठा आहिनि। जंहिं शहर मां आयो आहियां न दादा, हिते बुज़ुर्गनि जो मान आहे, हिते सम्मान आहे। मुंहिंजे शहर में हिकिड़ो काको बस में चढ़ियो त बस में ॾाढी भीड़ हुई। श्रीचंद भैया, बस में ॾाढी भीड़ हुजे त काके जी टंग अहिड़ी का सुहिणी छोकिरी हुनजे टंग ते वञी पई, त काको सम्मान वारो माण्हू हो, हिक ॿिए जो जीअं सम्मान कंदा आहियूं। त काके चई सॉरी, त छोकिरी जेकी सुहिणी हुई हुन गारियूं ॾिनई, चई छोड़े काका, साओ करे लत धोणी ऐं सॉरी थो चई, हल परे पुठियां। काको पुठियां वञी वेठो। थोड़ी देरि खां पोइ हिन अमित जहिड़ो सुहिणो छोकिरो हुन बस में चढ़ियो, त उहा टंग अमित जी वञी छोकिरीअ खे लॻी। त अमित बि सम्मान वारो माण्हू चई सॉरी, छोकिरीअ चई इट्स ओके। काके जा आंडा ई सड़ी विया। काके जूंडनि सां पकड़ी, चई छोड़ी मुंहिंजी सॉरीअ जी स्पेलिंग ग़लति हुई छा। हिते दादा, हिते ॾाढा सुठा माण्हू आहिनि। असां त छा थियो, हिकु दफ़ो स्कूल बि वञा, मां 6 पढ़ंदो हुउमि। माखीजा दादा खे ख़बर आहे इहा ॻाल्हि। मां 6 पढ़ंदो हुउमि, स्कूल बि वञा त स्कूल अध में छुटी थी वई। त मां ऐं मुंहिंजा दोस्त लंघूं पिया, त असां पुछोसीं भई स्कूल जी अध में छो छुटी थी आहे। चई हिते बुज़ुर्गनि जो ॾाढो मान सम्मान थींदो आहे। अध में छुटी इन करे थी वई आहे छो त साम्हूं जे काके जी दुकान हुई न, स्टूडियो पीसे वारी। चई हा, चई इहो काको गुज़ारे वियो आहे, इन करे स्कूल अध में बंदि थियो आहे। थधि जो टाइम हुजे, ॿिए ॾींहुं अचां पियो त मुंहिंजो दोस्त मूंखे चए थो, ब काका
हथ पिया सेकनि बाहि ते। चए थो यार पंहिंजूं 2 छुटियूं त हिते भटकियूं पियूं आहिनि यार। त हिते बुज़ुर्गनि जो मान सम्मान आहे, सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजो ॾाॾो रिटायर थियो त माण्हू छा कंदो, मां STDPC जो दुकानु खोलाए ॾिनोमांसि। STDPC जो मंजू मुंहिंजे ॾाॾे खे मां तोखे ख़बर अथई न STDPC जो दुकानु खोलाए ॾिनो, त मां STDPC जो दुकानु खोलाए ॾियां त ॿुहिणी न थिए। ॿुहिणी माना फ़ोन लॻनि पिया, पैसा कोन पिया अचनि। त मां हिकु ॾींहुं पासीरो वेही ॾिसां पियो, पोइ छोकिरियूं अचनि, छोकिरनि सां ॻाल्हाए वञनि हली। मुंहिंजे ॾाॾो चयसि कोई बात नहीं, जाओ जाओ बेटा जाओ बेटा जाओ। मां काका साईं ॿेड़ी ॿुॾी वेंदी आहे साईं। हिकु ॾींहुं 2 4 5 ॾींहं थी विया, यमराज अची मुंहिंजे ॾाॾे जी दुकान ते वेठो। यमराज वेठो त चई हल काका, चई केॾां, चई काका तुंहिंजो नंबर लॻो आहे, चई केॾां हलां, चई काका मथे, चई ईअं कीअं मथे, हिसाब किताब त कयां, 5 ॾींहंनि खां पैसा ई कोन वरिता आहिनि छोकिरियुनि खां, उधर ते पियो हले। त मुंहिंजी ॾाॾीअ खे चई सभागी, चई छा थियो, चई सभागी हिकु कमु कर, अंधा ॾुध जो गिलास ठाहे चऊं पापड़ वापड़ खणी अची यमराज खे खारायूं, पोइ मां वेंदुमि हिन सां गॾु 2 कलाक खां पोइ। यमराज ॾुध पीतो, पापड़ खाधो, त यमराज खे निंड अची वई। त यमराज खे जीअं ई निंड अची वई त मुंहिंजे काके छा चई, उहा लिस्ट खयईं ऐं जेको मथां नालो लिखियलु हो कटे हेठां लिखी छॾियईंसि। त 2 कलाक खां पोइ यमराज जो निंड खुली। त यमराज जी जीअं निंड खुली, चई काका मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे हिते, ऐं हाणे इहा लिस्ट मां मथां न हेठां शुरू कंदुमि।